नमस्ते, तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। अॼु असां ठाहींदासीं बाट। असां कुकर में घी विझी चुका आहियूं, 2 केवियूं। असां हिन में बाउल कयो आहे बाट जो, 1 बाउल। असां बाट जी असांजी माप आहे। असां हिनखे भुञंदासीं जेसिताईं असांजो कलर ब्राउन थी वञे। बाट जो कलर ब्राउन थी वञे तेसिताईं असां हिनखे भुञंदासीं, जीअं तमामु घणो ख़ूबसूरत कलर ब्राउन थी वञे। तव्हां ॾिसो असांजो बाट जो कलर ब्राउन थी चुको आहे। हाणे असां हिन में 1 बाउल असां पाणीअ जो विझंदासीं। जंहिंसां असां हिनजी माप कईसीं उन ई बाउल सां असां पाणी विझंदा। हाणे असां हिनखे पाणीअ खे खणाईंदासीं जीअं असांजो बाट नरम थी चुके। जीअं नरम थी वञे, तव्हां ॾिसो त उन में मां केतिरो पाणी विझां थी, मां तव्हांखे ॿुधाईंदी रहंदसि। तव्हां ॾिसो असांजो बाट जो पाणी खणिजी चुको आहे। असां 2 बाउल जा पाणी विझंदासीं। 1 असां विझी चुका आहियूं, हाणे असां 1 ॿियो बि विझंदासीं। असां अॻ में बि 1 विझी चुका हुआसीं। हाणे टोटल असांजा 3 बाउल पाणी जा थी चुका आहिनि। हाणे असां कुकर जी सीटी ॾियाराईंदासीं। तव्हां ॾिसो त असां कुकर जो ढकु खोले छॾियो आहे। अञा असांजे हिन में पाणी पियो आहे, तेसिताईं असां हिनखे भुञंदासीं जीअं असांजो इहो पाणी खणिजी वञे। ऐं असां जेको आहे हिनखे ॾिसंदासीं चेक करे त असांजो बाट ॻरी चुको आहे। अञा असांजो बाट न ॻरियो आहे। हाणे असां ॿियो पाणी हिन में विझंदासीं, मगर असां पाणीअ खे बॉइल करे विझंदासीं, कचो पाणी न विझंदासीं, सवादु खटि। ॾिसो असां हिन में पाणी विझूं था। असां 2 कटरा पाणीअ जा विझंदासीं। असां पाणी बॉइल कयो हुयोसीं। कचो पाणी तव्हां न विझिजो। बॉइल पाणीअ सां तव्हांजो सवादु ओड़ो ई बरक़रार रहंदो। तव्हां हिनखे ॾिसो। हाणे असां हिनखे बसि सीटियूं ॾियाराईंदासीं जीअं असांजो बाट ॻरी वञे। अॻिते तव्हांखे मां रेसिपी ॿुधाईंदमि त उन में असां अॻिते छा। असांजो 1/2 कटरो खंडु आहे। 1 कटरे ते बाट जे ते 1/2 कटरो खंडु विझिबी आहे। तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ विझो। असां खंडु थोरी मिठो असां घटि खाईंदा आहियूं, इन जे करे असां हिन मां बि कुझु। तव्हां ॾिसो असांजो बाट ॻरी चुको आहे। हाणे असां हिन में खंडु विझंदासीं। असां जेका तव्हांखे माप ॿुधाई हुईसीं असां उहा विझंदासीं। असां हिन मां बि थोरी विझंदासीं, हुन मां असां बचाए। तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ विझो। हाणे असां हिनखे भुञंदासीं जीअं असांजो हिन जो पाणी ॻरी वञे, खंडु पाणी ख़तमु थी वञे खंड जो। हाणे तव्हां असांजो बाट जो पाणी खंड जो खणिजी चुको आहे। असांजो बाट तयारु थी चुको आहे। हाणे असां डिश आउट कंदासीं। इहो बाट मार्केट में बि मिलंदो आहे, कणिक जो हूंदो आहे, तमामु घणो मज़ेदार टेस्टी थींदो आहे। तव्हां बि हिकु दफ़ो तव्हां ॾिसो असांजो बाट तयारु थी चुको आहे। तव्हां बि ईअं तयारु कयो, मार्केट में मिलंदो आहे ज़बरदस्त। तव्हां बि ईअं ॿुधायो त तव्हांजो कीअं तयारु थियो आहे। हाणे पंहिंजी भेण खे इजाज़त ॾींदव। मुंहिंजे चैनल खे लाइक शेयर कमेंट कंदव, सब्सक्राइब कंदव।